नाज़रीन, कोटी बैराज पर पानी की सतह भी वाधियो सिलसिलो जारी है। मथा वेकरो 2,57,754 ताईं पहुंची वियो है। तफ़सील मालूम कयो था इरफान बुरफत का। इरफान, छा तफ़सील आहिनि? पानी की सतह में मुसलसल वाध थी रही है। अज कोटड़ी बैराज में जी है पानी की सतह जी है वह है 2,57,754 जैसे हेठा जो वहकिरो है वो 2,54,354 क्यूसेक रिकॉर्ड किया है। इन मांझंद तालुके में बोड वाली सूरत हाल बरकरार है। केतरा ही कच्चे वारा इलाइका पानी हेठ अची विया आहिनि जॾहिं त 1001 है पोखियल फसल गुण पानी हेठ अची विया है। उतां लॾ पलाण वारो सिलसिलो जारी है जिते ज़िले इंतजामिया तरफां जेके उते कैंपूं क़ाइम कयूं आहिनि उते काफ़ी माण्हुनि जी शिकायतूं अंततः असां वटि जेके सहूलियतूं आहिनि उहे लॻाइनि। जी इरफान, तफ़सील ॾियण जे लाइ अवां जी महिरबानी।